ॾिसो ही पंहिंजो तव्हां ॾिसो था त असां डेज़र्ट ट्रेन सफ़ारी जे नाले सां कराची खां वठी ऐं जेको थर्ड डेज़र्ट आहे पंहिंजो उमरकोट खां अॻियां छोर, उते हिकिड़ो पर्ची जो वेरी पंहिंजो रिज़ॉर्ट आहे जेको आर्मी वारनि जो आहे। सो उन्हनि सां असां हिकिड़ो MOU साइन कयो त जेके बि असांजा जेके माण्हू सिंध ॾिसणु चाहिनि था ऐं जंहिंखे पूरे सिंध में जेके बि इहे माग आहिनि उहे ॾिसणु चाहिनि था त उहे अचनि ऐं हिन ट्रेन में लुत्फ़ अंदोज़ थियनि। त तव्हां ॾिसो हितां जंहिं महिल इहा ट्रेन निकिरे थी त पहिरीं त तव्हां मलीर खां ॾिसंदव त उतां खां ई शुरू थिए थी। उन खां पोइ अॻियां तव्हां ईंदव त वरी पंहिंजा पहाड़ अचनि था, वरी अचो था त किंजर लेक जो मंज़रु अचे थो सिधे हथ ते, उहो बि थोरो घणो ॾिसनि था। उन खां पोइ अॻियां जीअं तव्हां वञो था त वरी हैदराबाद तव्हां ॾिसो था त बाग़ात शुरू थियो था वञनि, पंहिंजा फसल जेके लॻल आहिनि जीअं हींअर तव्हां ॾिसो कणिक आहे या तूरियो आहे, ॿियूं फसलूं ॾिसनि था। उन जे अलावा पूरो मुल्क हींअर तव्हां ॾिसो था सियारे में तव्हां पंहिंजो इहे फसलूं जेके आहिनि सॼो पूरो साओ मुल्क नज़र ईंदो आहे। पोइ जीअं अॻियां वञनि था त ईअं उमरकोट क्रॉस कंदे वरी पोइ डेज़र्ट जो एरिया शुरू थियो थो वञे ऐं वञी उहा ट्रेन उते बीहे थी। त मतिलबु ख़ुशूसन कराची जा माण्हू जेॾी महिल इहे शयूं ॾिसनि था ऐं वापसि अची पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइनि था त हू त तव्हां ॾिसो न हिकिड़ो सिंध खे तमामु हिकिड़ो ग़लति रंग ॾेई पेश कयो वेंदो आहे जेको धाड़ेलनि जे हवाले सां या बदअमनीअ जे हवाले सां। त असीं कोशिशि करियूं था त जेके ॿाहिरि माण्हू आहिनि पूरे दुनिया में रहण वारा उन्हनि खे सिंध जो हिकिड़ो सॉफ्ट इमेज बि ॾिजे ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि हमेशह महिमान नवाज़ रहिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसी वठो सिंध जी तारीख़ जेका आहे 5000 साल खां बि पुराणी आहे। त हीअ असां कोशिशि करियूं पिया त हीअ ट्रेन असां ॾिसो त जे कामयाबु थिए त उन खां पोइ असीं ॿिए हंधि भराइणु शुरू करियूं। त लिहाज़ा असां पोइ दफ़ा असां टिकट हिन जो छो त ट्रेन जेको आहे डिपार्टमेंट जेको आहे हिन जो रेलवे डिपार्टमेंट, उहो असां उन्हनि खां इहा ट्रेन परचेज़ कंदा आहियूं, वठंदा आहियूं। पोइ उन्हनि में छा आहे जो हिकिड़ो ॾींहुं अचण जो हिकिड़ो ॾींहुं वञण जो 3 टाइम जो थींदो आहे, नाश्तो थींदो आहे, पोइ वरी लंच थींदो आहे, पोइ वरी डिनर 3 टाइम जो। वरी ईअं हुन पासे बि ईअं ई आहे त जेको राति जी मानी थींदी आहे उहा उते रिज़ॉर्ट ते कंदा आहिनि, बाक़ी ॿियो ट्रेन में उन्हनि खे नाश्तो चांहि हर शइ। त उन हवाले सां ट्रेन वारा असां खां पैसा वठनि था, मुंहिंजे ख़्याल में 3 लख या एतिरा उहे वठंदा आहिनि। उन खां पोइ असां किरायो रखो उन ते ऐं ॿी मानी, मुंहिंजे ख़्याल में मानी थिए थी 3-4 लख रुपए जी, एतिरी कोन थी थिए। त पोइ उन खां पोइ जेके इहे टूरिस्ट वञनि था, पोइ दफ़ा 30,000 किरायो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पब्लिक जी डिमांड आई त 30,000 तमामु घणा आहिनि। त असांजो वरी उहा पूरो कोन पियो थिए जेका बजट असीं ख़र्च पिया करियूं। त पोइ असां ॾिठोसीं माण्हुनि जी डिमांड अञा वधी असां ते, त इहा हलणु खपे ट्रेन ऐं सुठी ट्रेन आहे ऐं माण्हू 12 मुल्कनि मां बि जेके छुटियुनि ते ॿाहिरि अचनि था, जेके हिते सिंध में रहण वारा जेके आहिनि पंहिंजे माइटनि में, त उन्हनि जो बि इंट्रस्ट हो त असीं वञूं। हिन दफ़ा पूरे पाकिस्तान मां माण्हू आया, जेको तव्हां ॾिसो पिया त उते में जॻह ई न आहे। त बलूचिस्तान खां कुझु फैमिलियूं जो सियारो थिए थो त बलूचिस्तान जा माण्हू हिते मूव थियनि था, त उन्हनि जी डिमांड हुई। KPK मां आया, पंजाब जा कुझु दोस्त आया, त उन्हनि चयो असांखे हिन में वञिणो आहे। त सुठो एक्सपीरियंस रहियो। इन खां पोइ हाणे असां वरी शुरू करियूं पिया मोहन जो दड़ो डेज़र्ट ट्रेन सफ़ारी, ऐं उहा मुंहिंजे ख़्याल में बाडा स्टेशन ते शायदि उते वेंदी ऐं उते बीहंदी। उन जो बि इहो ई आहे, हिकिड़े ॾींहुं वेंदी हितां, हिकिड़ो ॾींहुं माण्हू उते मोहन जो दड़ो ॾिसंदा। ऐं उन खां पोइ जे इहा असीं ॾिसूं पिया, पहिरियों ट्रायल पिया हलायूं जे उनजो किरायो थोरो वधीक आहे उन खां, छो हींअर असां 15,000 कयोसीं त पर उन में असांखे नुक़सानु ई नुक़सानु आहे, मतिलबु किथे हू कोन्हे। पर कोशिशि करियूं पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं हलंदियूं, टूरिस्ट वधीक वञणु शुरू कंदा त उन खां पोइ असीं शायदि ॿियूं ट्रेनूं पिया हलायूं। पर हाणे डिमांड वधी वई आहे। पहिरीं कुझु गाॾा जेके ट्रेन जा आहिनि उहे घटि हूंदा, हाणे वधीक असां करे छॾिया आहिनि। उन खां बाद में जेका ही जे मोहन जो दड़ो वारी, इन ते बि हींअर तमामु घणी आहे माण्हुनि जी रश, तमामु घणी आहे, तक़रीबन फुल थी चुकी आहे। त असीं ॾिसंदासीं इनशाला जी छा फीडबैक अचे थो। जेको वञे थो, असांजी वधि में वधि कोशिशि हूंदी आहे जेके माण्हू वञनि उन्हनि जो जेको रहणु आहे, जेको वञणु आहे, फैमिली सां गॾु वधीक माण्हू वञनि था त उहो कंफर्ट ज़ोन में हुजे। त इहा असांजी पहिरीं प्रायोरिटी आहे। ऐं उन खां पोइ उते जे वेंदा जे मोहन जो दड़ो असां वारो ही ट्रेन
अलाह कंदो कामयाबु थींदी त पोइ असीं बाए बस जे ज़रिए माण्हुनि खे उतां ई खां वठी कोडी जी वठी वेंदासीं, फैज़ महल बि उन्हनि खे ॾेखारींदासीं, सखर जो लैंसडाउन जेको आहे ब्रिज उते बि ॾेखारींदासीं, जेका फेरी सर्विस उते डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन शुरू कई आहे कुमेल हैदर शाह टूरिज़म डिपार्टमेंट सां गॾिजी। असांजूं बि उते शिप्स आहिनि, उहो उन्हनि खे असां ॾिनियूं आहिनि, कुझु हुननि पाण हींअर नयूं 3 वॾियूं शिप्स वरितियूं आहिनि, त पोइ वरी उन्हनि जो बि राइड करे ऐं वरी इन ई ट्रेन खे असीं कोशिशि कंदासीं जे हितां असीं छॾियूं था त इन खे पोइ हाणे उतां जेको रस्तो आहे त पोइ इहे वरी रोड़ी खां ई वरी कराची वापसि अचनि, या हुननि सां ॻाल्हायूं त कोई अहिड़ी ट्रेन हुजे या को विचां रस्तो हुजे। सो इन ते अञा कमु हले पियो, कोशिशि करियूं पिया त वधि में वधि माण्हुनि खे फैसिलिटेट करियूं। ऐं जीअं तव्हां ॾिसो था त हिते जीअं किंजर लेक आहे पाण वटि, या रनी कोट आहे, फोर्ट आहे पंहिंजो, या मकली आहे, या बंबोर आहे, त हीअ वॾियूं हाईलाइट थियण जूं शयूं आहिनि। ऐं माण्हुनि खे हाणे जीअं सोशल मीडिया अची वई आहे, या हीअ जीअं तव्हांजो चैनल आहे WTN, इन जे ज़रिए बि काफ़ी माण्हुनि खे ख़बर पए थी। त आउं सम्झां थो त असांजी कोशिशि इहा आहे वधि में वधि त माण्हुनि खे एक्टिविटी करायूं वधि में वधि। तव्हां ॾिठो हूंदो तक़रीबन 1.5 साल खां थोरो मथे अरसो थी वियो मूंखे, त मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त वधि में वधि इवेंट थियनि, वधि में वधि अहिड़ियूं शयूं हलनि। छो जेको पंजाब जो माण्हू आहे लाहौर या इस्लामाबाद जो, उहो छुटी जे ॾींहुं हलियो थो वञे कोमरी, त असां वटि अहिड़ियूं जॻहियूं ज़रूरु आहिनि। असां वटि वॾे में वॾी जॻह जेका आहे, मतिलबु सम्झो असीं चऊं त अलाह साईं जी नेमत आहे, सिंध में पहाड़ बि आहिनि, रेगिस्तान बि आहे, ऐं हिते तव्हां ॾिसो त गोरखिल जहिड़ो माॻ असां वटि आहे जेको गर्मियुनि में ॾाढो थधो थिए थो। मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे त इनशा ताला हिन ते को केस बेस हलनि पिया जीअं ख़तमु थियनि, त उन खे असांखे वधि में वधि एक्टिव करिणो आहे, उन खे असीं टूरिस्टनि खे उते वठी वञूं। त उहो बि इहो कोशिशि कंदासीं त रस्ते जो उते वॾो हिकिड़ो प्रॉब्लम आहे, सो उहो असां हींअर समरी CM साहिब खां मूव कराए वर्क एंड सर्विस डिपार्टमेंट खां, त उहो इन रोड खे सही ठाहे। छो त उते बि तव्हां ॾिसो न, मरी में हिते उते असां जेका स्टडी कई आहे, उते बि FWO वारनि इहो रोड ठाहियो आहे। छो उन्हनि वटि मशीनरी, उहो एक्सपर्ट आहिनि इन रोडनि ठाहिण में। या असांजो वर्क एंड सर्विस डिपार्टमेंट आहे, उहो पोइ जेको डिसाइड करे त उते कॉज़ वेज़ आहिनि, हिकिड़ी लक जी जेका मथे चढ़ाई आहे उहा ॾाढी ख़तरनाक आहे, त लिहाज़ा उनखे बि सेट करण जी ज़रूरत आहे। जेसि ताईं जेके एक्सीडेंट थियनि था या ब्रेक माण्हुनि जे चओ त ब्रेक फेल थियनि था गाॾियुनि जा, काफ़ी हाइट आहे, घणनि माण्हुनि खे ख़बर कोन थी पए, पर हेठियूं गाॾियूं वञनि थियूं त तॾहिं हू जेको इहो सिलसिलो आहे गोरखिल वारो, तॾहिं परवान चढ़ंदो जॾहिं हुते मोटरसाइकिल वञे। मोटरसाइकिल हींअर वञनि था, जॾहिं हुते कार वञे, बस वञे, त पोइ उहा शइ ऑटोमेटिकली पाणे फाल थींदी। ऐं मुंहिंजी ज़ाती तौर ते इहा ई कोशिशि हूंदी त इनशा ताला गोरखिल खे असीं बाक़ाइदे उहो करियूं त गर्मियूं थियनि। सर्दियुनि में त ठीकु आहे, ट्रेनूं बि हलाईंदासीं, ऐं माण्हुनि खे सर्दी में तव्हां ॾिसो था त काफ़ी एक्टिविटी थिए थी।